ये जो मेरी मार्च है ये कोई सियासत के लिए नहीं, ये कोई इलेक्शन के लिए या कोई जाती मफादात उनके लिए नहीं। इसका सिर्फ एक मकसद है कि मैं अपनी कौम को आजाद करूं। इस मुल्क के फैसले मुल्क से बाहर ना हो, ना लंदन ना वॉशिंगटन। इस मुल्क के फैसले पाकिस्तान में हो और पाकिस्तानियों के लिए हो। मैं नवाज शरीफ की तरह भगोड़ा नहीं हूँ। मैंने इस मुल्क से जाना नहीं, मेरा जीना मरना इस मुल्क पे है। मैं साफ और शिफाफ इलेक्शन चाहता हूँ। गौर से सुन ले, ये कौम हर कुर्बानी देने के लिए तैयार है, जो नहीं कबूल करेगी। इमरान खान एक भेरो बिहार कंटेनर ते सवार। लाहौर जे लिबर्टी चौक खां शुरू थियल पीटीआई जो हुकूमत मुखालिफ लॉन्ग मार्च कलमा चौक पहुची वियो। इमरान खान चयो त असांजो मार्च ज़ाती मफ़ादनि लाइ न पर क़ौम जी हक़ीक़ी आज़ादी ऐं शफ़ाफ़ इलेक्शन लाइ आहे। लिबर्टी चौक ते मार्च खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त एहतजाज लाइ सुप्रीम कोर्ट जेका हद मुक़रर कई आहे उन ताईं महदूद रहंदासीं, पोइ ते हटण वारा नाहियूं, नई कंहिं का ॾिजण वारा आहियूं, मंज़िल ते ज़रूर पहुचंदासीं। हुकूमत पारां इस्लामाबाद ते चढ़ाई करण जे इरादे सां ईंदड़नि खे ताक़त सां रोकण जो ऐलान। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त एहतजाज करण हर कंहिं जो हक़ आहे, पर इस्लामाबाद जो रेड ज़ोन असांजी रेड लाइन आहे। चढ़ाई जी नियत सां इस्लामाबाद ईंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। फ़ौजी क़यादत जी प्रेस कॉन्फ्रेंस सां फ्रॉड जो बयानियो रद्द थी वियो। फ़ौज समेत को बि इदारो इल्ज़ामनि ऐं तनक़ीद ते पंहिंजो मौक़िफ़ पेश करे सघे थो। घरू वज़ीर पीटीआई सेनेटर आज़म सवाती जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। एफआईए साइफर ऑडियो जी जांच में अॻोणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी खे 1 नवंबर ते तलब करे वरितो। अॻोणे परॾेही सेक्रेटरी सुहेल महमूद खे बि तलब करे ख़ासि जांच कई वई। पीटीआई फॉरेन फंडिंग केस में बि अहम अॻुवाई। एफआईए पीटीआई अॻवान सैफुल्ला न्याज़ी, आरिफ नक़वी, आमिर महमूद, तारिक रहीम, हामिद ज़मान ऐं मंज़ूर अहमद जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिबि गिरफ़्तारी वारंट्स फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां जारी कया विया आहिनि। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जी सदारत हेठ तालीम खाते जो आला सतह इजलास, समूरनि डायरेक्टर्स ऐं डीओस जी शिरकत। सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त सिंध में बोर्ड सबबि 5000 खां वधीक स्कूल तबाह ऐं 20 लख खां वधीक ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। स्कूल जी बहालीअ लाइ 4 खां 5 साल लॻी वेंदा। इजलास में ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त 15000 उस्तादनि जी भर्तीअ जो मरहलो मुकमल करे वरितो। 10 सालनि खां इंतज़ार में वेठल उस्तादनि जा प्रमोशन बि कया विया आहिनि। तो मोहतरमा दुआ भुट्टो साहिबा को मुझे लग रहा है कि या तो कोई बहुत बड़ा प्रेशर, कोई खौफ या कोई बहुत बड़ी साजिश के तहत ये सब कुछ कराया गया है। अल्लाह ताला को जो मंजूर होगा वो होगा और दूसरा जो अदालतें करेंगी। लेकिन मैं समझता हूँ कि मैंने कोई ऐसा गलती मुझसे नहीं हुई है जो मैं समझता हूँ। बाकी अल्लाह ताला जानता है। कोर्ट में जो दाखिल किया गया है मेरे खिलाफ जो नोटिस, और जो मुझे नहीं पता मुझ पर इल्ज़ामात क्या हैं, लेकिन ये एक बहुत बड़ी साजिश है जो कि इस पीपल्स पार्टी की क़यादत, पीपल्स पार्टी और इस माफिया की है, जिन्होंने मुझे तोड़ने के लिए आखिरी अरबा किया कि मेरे घर में घुसे हैं। पीटीआई एमपी दुआ भुट्टो सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख खां रस्ता धार करण जो फ़ैसिलो करे वरितो। खुला लाइ मलीर जी फैमिली कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। हलीम आदिल शेख दुआ भुट्टो सां 2018 में ॿी शादी कई हुई। ॿिन्ही खे पुट जो औलाद बि आहे। हलीम आदिल शेख मामले खे साज़िश करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त दुआ जे खुला लाइ दरख़्वास्त मुंहिंजे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी सरकार जे इंतकामी कार्रवाईअ जो तसलसल आहे। औरत कमज़ोर थींदी आहे, लॻे थो दुआ मथां को दबाव विधो वियो आहे।